ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ आहे 7/11/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार, ये संगम युग सर्वोत्तम ठहिण जो शुभ समय आहे। छो जो हिन समय बाबा तव्हांखे नर सां नारायण ठहिण जी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि। प्रश्न आहे त ॿारनि वटि अहिड़ी कहिड़ी नॉलेज आहे जंहिंजे कारण तव्हां कहिड़ी बि हालत में रोई न सघंदा आहियो। तव्हां ॿारनि वटि अहिड़ी कहिड़ी नॉलेज आहे जंहिंजे कारण तव्हां कहिड़ी बि हालत में रोई न सघंदा आहियो। उत्तर आहे तव्हां वटि हिन बने बनाए ड्रामा जी नॉलेज आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इन में हर आत्मा जो पंहिंजो पार्ट आहे। बाबा असांखे सुख जो वरसो ॾियनि था, पोइ असां रोई कीअं सघंदा आहियूं। परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे जी, उहो मिलियो, बाक़ी ॿियो छा खपे। बख़्तावर ॿार कॾहिं रोईंदा न आहिनि। ओम शांति। रूहानी बाप वेही ॿारनि खे हिकु ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। चित्रनि में बि ईअं लिखिणो आहे कि त्रिमूर्ति शिव बाबा ॿारनि प्रति सम्झाईंदा आहिनि। तव्हां बि कंहिंखे सम्झाईंदा आहियो त तव्हां चईंदा आहियो शिव बाबा ईअं चईंदा आहिनि। इहे बाप बि चईंदा आहिनि बाबा तव्हांखे सम्झाईंदा आहिनि। हिते मनुष्य खे न सम्झाईंदा आहिनि, लेकिन परमात्मा आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि या आत्मा खे सम्झाईंदी आहे, है न। चित्रनि ते लिखो त्रिमूर्ति शिव बाबा ॿारनि जे प्रति, है न। त हिते परमात्मा आत्माउनि खे सम्झाईंदी आहे। ज्ञान सागर त शिव बाबा ई आहे न, ऐं उहा आहे रूहानी बाप। हिन समय रूहानी ॿारनि खे रूहानी बाप सां वरसो मिलंदो आहे। जिस्मानी अहंकार हिते छॾिणो पए। हिन समय तव्हांखे देही अभिमानी ठही बाप खे यादि करिणो आहे। कर्म भल करो, धंधो दोरी आदि भल हलाईंदा रहो। बाक़ी जेतिरो समय मिले पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदव त विक्रम विनाश थींदा। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा इन्हनि में आयल आहिनि। उहे सत्य आहिनि, चैतन्य आहिनि। सत्य चित आनंद स्वरूप चइबो आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर अथवा कोई बि मनुष्य मात्र जी महिमा न आहे। उच ते उच भॻवान जी ही महिमा आहे। उहो सुप्रीम सोल आहे न। ये ज्ञान बि तव्हांखे सिर्फ़ु हिन समय आहे, पोइ कॾहिं मिलणो न आहे। हर 5000 वर्ष पोइ बाबा ईंदा आहिनि। तव्हांखे आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि। तव्हांखे आत्म अभिमानी ठाहे बाप खे यादि कराइणो। हर 5000 साल पोइ बाबा ईंदा आहिनि, तव्हांखे आत्म अभिमानी ठाहे बाप खे यादि कराईंदा आहिनि। ख़ुदि खे मतिलबु जंहिंसां तव्हां सतो प्रधान थी वेंदा आहियो। ॿियो कोई उपाय ई न आहे। भल मनुष्य पुकारदा बि आहिनि हे पतित पावन जो, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। पतित पावन सीताराम चए त बि ठीकु आहे। तव्हां सभु सीतायूं अथवा भक्तियूं आहियो। उहा आहे हिकु राम भॻवानु। तव्हां भक्तनि खे फल ॾियण भक्तनि खे फल खपे भॻवान द्वारा। मुक्ति जीवन मुक्ति इहा फल आहे न। मुक्ति जीवन मुक्ति जो दाता उहो हिकु बाप ई आहे। ड्रामा में उच ते उच पार्ट वारा बि हूंदा आहिनि त नीच पार्ट वारा बि हूंदा आहिनि। ये बेहद जो ड्रामा आहे। इनखे ॿियो कोई बि सम्झी न सघंदा आहिनि। तव्हां हिन समय तमो प्रधान कनिष्ठ सां सतो प्रधान पुरुषोत्तम ठहो था। सतो प्रधान खे ई सर्वोत्तम चइबो आहे। हिन समय तव्हां सर्वोत्तम न आहियो।
बाबा तव्हांखे सर्वोत्तम ठाहींदा आहिनि। इहे ड्रामा जो चकर कीअं फिरंदो रहंदो आहे इनखे कोई बि ॼाणंदा न आहिनि। बाबा असांखे सर्वोत्तम सतोप्रधान ठाहींदा आहिनि, है न। इहे ड्रामा जो चकर कीअं फिरंदो आहे इनखे कोई बि न ॼाणंदा आहिनि। कलयुग संगम पोइ थींदो आहे सत्य। पुराणे खे नयो केरु ठाहींदो आहे? बाबा बग़ैर कोई ठाहे न सघंदो। बाबा ही संगम युग ते अची करे पढ़ाईंदा आहिनि। बाबा न सतयुग में ईंदा आहिनि न कलयुग में। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो पाठ ई आहे संगम ते, इन करे संगम युग कल्याणकारी युग चइबो आहे। ये ऑस्पीशियस आहे न, ॾाढो ऊच शुभ समय संगम युग जो आहे, जॾहिं स्वयं भॻवानु हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। जबकि बाप अची करे तव्हां ॿारनि खे नर सां नारायण ठाहींदा आहिनि, है न। असां त पहचाने वरितो, असां त उन्हनि खे बाप चईंदासीं। असांखे बाबा नर सां नारायण ठाहींदा आहिनि, नारी सां श्री लक्ष्मी ठाहींदा आहिनि। मतिलबु आत्मा में उहे गुण भरंदा आहिनि। मनुष्य त मनुष्य ई आहे, परंतु दैवी गुण वारा थी वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे आदि सनातन देवी देवता धर्म। बाबा चईंदा आहिनि मां इहा धर्म स्थापना कंदो आहियां, इन जे लाइ पवित्र ज़रूरु ठहिणो पवंदो आहे। पतित पावन हिकु बाप ई आहे, है न। बाक़ी हिन धर्म में हलण लाइ पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। पतित पावन हिकु बाप ई आहे। बाक़ी सभु आहिनि ब्राइट्स, भक्तियूं। पतित पावन सीताराम चइण बि ठीकु आहे, परंतु पिछाड़ी में जो पोइ रघुपति राघव राम चईंदा आहिनि राजा राम, इहे रॉन्ग थी वेंदो आहे। मनुष्य बिगर अर्थ जो ईंदो आहे सो चईंदा रहे। धुन लॻाईंदा रहंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो चंद्रवंशी धर्म बि हाणे स्थापना थिए थो। बाबा अची करे ब्राह्मण कुल स्थापना कंदा आहिनि। इन्हनि जी डिनाइस्टी न चईंदासीं, इहे परिवार आहे। हिते न पांडवनि जी न कौरवनि जी राजाई आहे। गीता जे पढ़ी हूंदी उन्हनि खे इहे ॻाल्हियूं जल्दी सम्झ में ईंदियूं। इहे बि गीता केरु ॿुधाईंदा आहिनि? भॻवानु। तव्हां ॿारनि खे पहिरियों त इहे सम्झाणी ॾियणी आहे कि गीता जो भॻवानु केरु आहे। उहे चईंदा आहिनि श्री कृष्ण। हाणे श्री कृष्ण त हूंदो सतयुग में, उन में जो आत्मा आहे उहा त अविनाशी आहे। शरीर जो ई नाम बदलंदो आहे, आत्मा त कॾहिं न, आत्मा जो त नाम न बदलंदो। श्री कृष्ण जी आत्मा जो शरीर सतयुग में हूंदो, नंबर 1 में उहो ई वेंदो आहे। लक्ष्मी नारायण नंबर 1, पोइ सेकेंड थर्ड थींदा आहिनि। त उन्हनि खे मार्क्स बि एतिरा कम हूंदा न, इहा माला ठहींदी आहे, है न। लक्ष्मी नारायण जेको 1 हूंदो उन्हनि जा मार्क्स ज़्यादा हूंदा, जेका लास्ट हूंदा उन्हनि जा मार्क्स कम हूंदा, त उन्हनि जा मार्क्स बि एतिरा कम हूंदा। कीअं माला ठहींदी आहे? बाबा सम्झाईंदा आहिनि रुंड माला बि हूंदी आहे, रुद्र माला बि हूंदी आहे। विष्णु जे गले में रुंड माला ॾेखारींदा आहिनि। तव्हां ॿार विष्णुपुरी जा मालिक ठहींदा आहियो नंबर 1, त तव्हां जीअं विष्णु जे गले जा हार ठाहींदा आहियो, न। रुद्रमाला परमधाम में हूंदी आहे, रुंडमाला सतयुग में हूंदी। पहिरियों शिव बाबा जी गले जा हार ठाहींदा आहियूं, उनखे चइबो आहे रुद्रमाला। हमेशह सम्झो मां शिव बाबा जे गले जो हार आहियां, त माया कॾहिं तव्हांखे हराए न सघंदी। ऐं हिन रुद्रमाला खे जपदा आहिनि। माला पूजदा न आहिनि, माला जो सिमरन कंदा आहिनि। दाणा माला पूज बि न आहे, सिमर बि आहे। माला जो दाणो उहो ई ठाहींदा आहिनि जो विष्णुपुरी जी राजधानी में नंबरवार ईंदा आहिनि। माला में सभिनि खां पहिरियों हूंदो आहे फूल, पोइ युगल दाणो, प्रवृत्ति मार्ग आहे न। प्रवृत्ति मार्ग शुरू थींदो आहे ब्रह्मा सरस्वती ऐं ॿारनि सां। इहा पोइ देवता ठहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण फर्स्ट,
पोइ सेकेंड थर्ड फोर्थ ईअं 8 ताईं ठाहींदा आहिनि। मथे में फूल शिव बाबा, माला फेरे फेरे करे पिछाड़ी में फूल खे मथो टेकंदा आहिनि। शिव बाबा फूल आहे न जो कॾहिं पुनर्जन्म न वठंदा आहिनि, इन्हनि में प्रवेश कंदा आहिनि। उहो ई तव्हांखे सम्झाईंदा आहिनि। शिव बाबा प्रवेश कंदा आहिनि, पोइ उहो ई तव्हांखे ठाहींदा आहिनि। इन्हनि जी आत्मा त पंहिंजी आहे ब्रह्मा बाबा जी, उहो पंहिंजो शरीर निर्वाह कंदी आहे न। उन्हनि जो कमु आहे सिर्फ़ु ज्ञान ॾियणु। शिव बाबा जो कमु आहे सिर्फ़ु ज्ञान ॾियणु। जीअं कोई जी स्त्री व बाप आदि मरंदो आहे त उन्हनि जी आत्मा खे ब्राह्मणनि जे तन में सॾु कंदा आहिनि। अॻियां ईंदी हुई, हाणे उहो कोई शरीर छॾे करे त न ईंदी न। इहे ड्रामा में पहिरियों खां ई नूंद आहे। इहे सभु भक्ति मार्ग आहे न। उहा आत्मा त वञी करे ॿियो शरीर वरितई। तव्हां ॿारनि खे हाणे इहो सॼो ज्ञान मिलियो, हिन करे कोई मरंदो आहे त बि तव्हांखे कोई चिंता न आहे। अम्मा मरे त बि हलवो खाओ, है न। अम्मा मरे त बि हलवो खाओ, मतिलबु कि ज्ञान ॿुधंदा रहो, बाबा खे यादि कंदा रहो। बाबा शांता बहन जो मिसाल ॾींदा आहिनि। बची वञी करे उन्हनि खे सम्झाईं कि तव्हां रोईंदा छो आहियो। उन्हनि त वञी करे ॿियो शरीर वरितो। रोइण सां लौटी थोरी ईंदा, बख़्तावर थोरी रोईंदा आहिनि। त हुते सभिनि खे रोइणु बंदि कराई, सम्झाइण लॻी उहो शांता बहन। ईअं ॾाढियूं बचियूं वञी करे सम्झाईंदियूं आहिनि, हाणे रोइणु बंदि करो। हाणे बि बाबा जी घर मां ॿार वेंदा आहिनि सम्झाइण, जाते कोई शरीर छॾंदो आहे त कि रोइणु बंदि करो, कूड़े ब्राह्मण बि न खारायो। असां सचा ब्राह्मणनि खे ई वठी ईंदा आहियूं, पोइ ज्ञान ॿुधणु लॻी वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि इहा ॻाल्हि त ठीकु आहे। ज्ञान ॿुधंदे पोइ शांत थी वेंदा आहिनि। 7 ॾींहंनि जे लाइ कोई भागवत आदि रखंदो आहे त बि मनुष्यनि खे दुख दूर न थींदो आहे। इहे बचियूं त सभिनि जा दुख दूर करे ॾींदियूं आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो रोइण जी दरकार न आहे। इहो त ठहियलु हिकु ड्रामो आहे। हर हिक खे पंहिंजो पार्ट वॼाइणो आहे। कोई बि हालति में रोइणो न खपे। बेहद जो बाप टीचर गुरु मिलियो जंहिंजे लाइ तव्हां एतिरा धक्का खाईंदा हुयो, है न। बेहद जो बाबा मिली वियो, पार ब्रह्म में रहण वारो परमपिता परमात्मा मिली वियो त बाक़ी छा खपे। बाप ॾींदा ई आहिनि सुख जो वरसो। तव्हां बाप खे भुलिजी वेंदा आहियो तॾहिं रोइणो पवंदो आहे। बाबा खे यादि कंदा तॾहिं ख़ुशी थींदी। ओहो, असां त विश्व जा मालिक ठाहींदा आहियूं। पोइ 21 पीढ़ी कॾहिं बि रोईंदव न। 21 पीढ़ी अर्थात पूरो बुढ़ापो ताईं अकाले मृत्यु न थींदी त अंदरि में केतिरी गुप्त ख़ुशी रहणी खपे। तव्हां ॼाणंदा असां माया ते जीत पाए करे जगत जी ठाहींदासीं। हथियार आदि जी कोई ॻाल्हि हिते आहे न। तव्हां आहियो शिव जी शक्तियां। तव्हां वटि आहे ज्ञान कटारी, ज्ञान बाण। उन्हनि पोइ भक्ति मार्ग में न देवियुनि खे स्थूल बाण खंड आदि ॾेई छॾिया आहिनि। बाबा चवंदा आहिनि ज्ञान तलवार सां विकारनि खे जीतणो आहे। बाक़ी देवियूं कोई ईअं हिंसक थोरी आहिनि। इहे सभु आहिनि भक्ति मार्ग। बाक़ी देवियूं आदि ईअं कोई हिंसक न आहे, ईअं ॾेखारींदा आहिनि न। देवियूं कोई हिंसक थोरी आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग आहे। साधु संत आदि निवृत्ति मार्ग वारा आहिनि। उहो प्रवृत्ति मार्ग खे मञंदा ई न। तव्हां त संन्यास कंदा आहियो सॼी पुराणी दुनिया जो, पुराणे शरीर जो।
सत सॼी बाबा चईंदा न शरीर बि मुंहिंजो न, मतिलबु मां आत्मा ऐं बाबा बसि। त असां संन्यास कंदा आहियूं, मतिलबु शरीर जो ध्यानु रखिणो आहे, ट्रस्टी थी करे ध्यानु रखिणो आहे। एतिरो ट्रस्टी थियो कि शरीर बि असांजो न आहे, बाबा जो आहे। शरीर में बि कुझु थिए त बाबा खे चओ तव्हांजे शरीर में इहे थिए थो, त तव्हां संन्यास कंदा आहियो सॼी दुनिया पुराणे शरीर जो, हाणे बाबा खे यादि कंदव त आत्मा पवित्र थींदी वेंदी, ज्ञान जा संस्कार खणी वेंदी, आत्मा पवित्र थींदी वेंदी, ज्ञान जा संस्कार खणी वेंदी। अगरि कोई ज्ञानी आत्मा शरीर छॾंदी त ज्ञान जा संस्कार खणी वेंदी, हुन अनुसार नई दुनिया में जन्म वठंदी, नई दुनिया में बि जन्म वठंदी। ऐं अगरि हिते बि अगरि जल्दी शरीर छॾी, मतिलबु एडवांस पार्टी में हुया त हिते बि जनम वठंदी त कोई सुठे घर में राजा वटि रिलीजियस घर में उहो संस्कार खणी वेंदी, सभिनि खे प्यारा लॻंदा, चईंदा इहे त देवी आहे। श्री कृष्ण जी केतिरी महिमा ॻाईंदा आहिनि, नंढेपन में ॾेखारींदा आहिनि, माखन चुराई मटकी फोड़े, इहा कई, केतिरा कलंक उन्हनि ते लॻाया अथई श्री कृष्ण। अच्छा, पोइ श्री कृष्ण खे सांवरो छो ठातो आहे? उते त श्री कृष्ण गोरो हूंदो, पोइ शरीर बदिलंदो रहंदो आहे, नाम बि बदिलंदो रहंदो आहे। श्री कृष्ण त सत्युग जो ॿेड़ो प्रिंस हूंदो, उन्हनि खे छो सांवरो ठातो अथई? कॾहिं कोई ॿुधाए न सघे। हुते सांप आदि हूंदा ई न आहिनि जो कारो ठाहे छॾे, हिते ज़हर चढ़ी वेंदो आहे, हिन करे कारो थी वेंदो, मतिलबु आत्मा में विकारनि जो ज़हर चढ़ी वेंदो आहे, हिन करे आत्मा कारी थी वेंदी आहे। हुते त अहिड़ी ॻाल्हि हूंदी न आहे। तव्हां सभु दैवी संप्रदाय वारा ठाहींदा आहियो न, हिन ब्राह्मण संप्रदाय जो कंहिंखे बि पतो ई न आहे। पहिरियों बाबा ब्रह्मा द्वारा ब्राह्मणनि खे एडॉप्ट कंदा आहिनि, मतिलबु असां ब्राह्मण संप्रदाय वारा ब्राह्मण ई वञी करे सत्युग में देवी देवता ठाहींदासीं, कंहिंखे पतो ई न आहे। पहिरियों बाबा अची करे ब्रह्मा द्वारा ब्राह्मणनि खे एडॉप्ट कंदा आहिनि। प्रजापिता आहे त हुननि जी प्रजा बि ढेर आहे। ब्रह्मा जी बेटी सरस्वती चईंदासीं, स्त्री त न आहे न, इहा कंहिंखे बि पतो न आहे। प्रजापिता ब्रह्मा जा त आहे ई मुख वंशावली, हिते स्त्री जी कोई ॻाल्हि ई न आहे। इन्हनि में बाप प्रवेश करे सघंदा आहिनि, तव्हां प्रवेश करे चईंदा आहिनि तव्हां असांजा ॿार आहियो। मां इन्हनि जो नाम ब्रह्मा रखियो आहे, जो बि ॿार ठहिया उन्हनि जो नाम बदिली कयो। तव्हां ॿार हाणे माया ते जीत पाईंदा आहियो, इनखे चइबो आहे हार ऐं जीत जो खेल। बाबा केतिरो सस्तो सौदा कराईंदा आहिनि, पोइ बि माया हराए ॾींदी आहे त भॼी वेंदा आहिनि। 5 विकार रूपी माया हराईंदी आहे न, जंहिंमें 5 विकार आहिनि उन्हनि खे ई आसुरी संप्रदाय चईंदासीं। मंदरनि में देवियुनि जे अॻियां बि वञी करे महिमा ॻाईंदा आहिनि। तव्हां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, पोइ ख़ुदि जे लाइ नीच पापी चई छॾींदा आहिनि। बाबा तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, तव्हां ई पूज्य देवता हुयो, पोइ 84 जन्म पुजारी ठहियो, हाणे वरी पूज्य ठहींदा आहियो न, हाणे वरी असां पूज्य ठहूं था। बाबा पूज्य ठाहींदा आहिनि, रावण पुजारी ठाहींदा। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि, बाबा कोई शास्त्र थोरी पढ़िया आहिनि, उहे त आहिनि ई ज्ञान जा सागर। वर्ड ऑलमाइटी अथॉरिटी आहिनि, ऑलमाइटी माना सर्वशक्तिवान। बाबा चईंदा आहिनि सभी वेदनि शास्त्र आदि खे मां ॼाणंदो आहियां, इहे सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे। मां इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे ॼाणंदो आहियां। द्वापर खां ई तव्हां पुजारी ठहींदा आहियो, सत्य त्रेता में पूजा न थींदी आहे, उहा आहे ई पूज्य घरानो। पोइ हूंदो आहे पुजारी घरानो।
हिन समय सभु पुजारी आहिनि, सभु ॻाल्हियूं कोई खे मालूम न आहिनि। बाबा ही अची करे 84 जन्मनि जी कहानी ॿुधाईंदा आहिनि। पूज्य पुजारी, इहा तव्हांजे मथां सॼो खेल आहे। हिंदू धर्म चई ॾींदा आहिनि, वास्तव में भारत में आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, न कि हिंदू। केतिरी ॻाल्हियूं सम्झाइणी पवंदियूं आहिनि। इहा पढ़ाई आहे ही सेकेंड जी, पोइ बि केतिरो समय लॻंदो आहे। चईंदा आहिनि सागर खे शाही ठाहियो, सागर सॼो जंगल कलम ठाहियो त बि पूरो न थिए। अंत ताईं तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदा रहंदा बाबा। तव्हां हिननि जो किताबु केतिरो ठाहींदा। शुरू में बि बाबा सवेरे सवेरे उथी करे लिखंदा हुया, पोइ मम्मा ॿुधाईंदा हुया। तॾहिं खां वठी करे छपंदा ई ईंदा आहिनि। केतिरा कागज़ ख़लास थींदा आहिनि। गीता त हिकु ई नंढी हूंदी आहे न, गीता जो लॉकेट बि ठाहींदा आहिनि। गीता जो ॾाढो प्रभाव आहे, परंतु गीता ज्ञानदाता खे ई भुलिजी विया आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिलरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ज्ञान तलवार सां विकारनि खे जीतणो आहे। ज्ञान जे संस्कार भरणा आहिनि। पुराणी दुनिया पुराणे शरीर जो संन्यास करणो आहे, लेकिन पुराणे शरीर खे संभालणो आहे। ॿियो आहे भाग्यवान ठहिण जी ख़ुशी में रहो। भाग्यवान ठहिण जी ख़ुशी में रहो। कहिड़ी बि ॻाल्हि जी चिंता न करणी आहे। कोई शरीर छॾे ॾींदो आहे त बि दुख जे आंसू न बहाइणा आहिनि, न दुख जा आंसू न बहाइणा आहिनि। वरदाना, कंट्रोलिंग पावर द्वारा 1 सेकेंड जे पेपर में पास थियण वारा पास विद ऑनर्स ठहो। हाणे शरीर में अचणु, हाणे अशरीरी शरीर सां न्यारो ठही अव्यक्त स्थिति में स्थित थी वञणु। जेतिरो हंगामो हुजे ओतिरो स्वयं जी स्थिति अति शांत। इन जे लाइ समेटण जी शक्ति खपे। 1 सेकेंड में विस्तार सां सार में हली वञो, 1 सेकेंड में सार सां विस्तार में हली वञो। अहिड़ी कंट्रोलिंग पावर वारा ई विश्व खे कंट्रोल करे सघंदा आहिनि। ऐं इहो अभ्यास अंतिम 1 सेकेंड जे पेपर में पास विद ऑनर्स ठाहे छॾंदो असांखे। अव्यक्त शारीर स्लोगन आहे, वानप्रस्थ स्थिति जो अनुभव करो करायो त बचपन जे खेल समाप्त थी वेंदा। अव्यक्त इशारो आहे, विदेही ठहिण में हे अर्जुन ठहो। अर्जुन जी विशेषता आहे सदा बिंदी में स्मृति स्वरूप ठही विजयी ठहो। सदा बिंदी में स्मृति स्वरूप ठही विजयी ठहो। अर्जुन जी विशेषता आहे सदा बिंदी में स्मृति स्वरूप ठही विजयी ठहो। अहिड़ा नष्ट मोह स्मृति स्वरूप ठहिण वारा अर्जुन सदा गीता ज्ञान ॿुधण ऐं मनन करण वारा अर्जुन। सदा गीता ज्ञान ॿुधण ऐं हुनखे मनन करण वारा। मनन शक्ति सां मग्न अवस्था अची वेंदी। मग्न अवस्था में यादि करण जी बि ज़रूरत न पवंदी ऐं मनन करण सां अनुभवी बि थी वेंदा। बाबा जो खज़ानो स्वयं जो ठही वेंदो न। त मनन करणु ॾाढो, अगरि मनन करणु सिखी विया पोइ तव्हांखे यादि करण जी बि महिनत न लॻंदी। छोकी मनन कंदे कंदे मग्न अवस्था थी वेंदी त बाबा जी यादि त स्वतः ई रहंदी है न, ऐं अनुभवी बि थींदा वेंदा। त मनन करणु सिखो। त बाबा चवनि था सदा गीता ज्ञान ॿुधण ऐं मनन करण वारा अर्जुन हूंदो आहे। अर्जुन केरु हूंदो आहे? बाबा उहो विशेषता था ॿुधाइनि। सदा बिंदी में स्मृति स्वरूप ठही विजयी ठहिण वारो अर्जुन। सदा नष्टो मोह
सदा गीता ज्ञान ॿुधण ऐं मनन करण वारो अर्जुन हूंदो आहे। अहिड़ी विदेही जीते जी अहिड़ा विदेही जीते जी सभु मरल आहिनि। अहिड़े बेहद जी वैराग वृत्ति वारा अर्जुन ठहो। अहिड़ा विदेही ठहो कि लॻे जीते जी सभु विदेही ठहो कि जीते जी जीअं मरल। अहिड़ी बेहद जी वैराग वृत्ति वारो अर्जुन ठहिणो आहे असांखे, है न। त सदा बिंदी स्वरूप, सदा मनन चिंतन में रहो, सदा नष्टो मोह, गीता ज्ञान ॿुधो, मनन करो, सदा विदेही स्थिति में स्थित रहो, जीते जी जीअं मरल ई आहियूं। अहिड़ा बेहद जी वैराग वृत्ति वारो ठहिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।